अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों की आयो ठीक ठाक आयो खुशहाल आयो माशाल्लाह। कोविड-19 जो मोकलूं घरनि में गुज़ारियो था पर इन ॻाल्हि खे कॾहिं बि न विसारियो त तव्हांखे घरनि में निंड करणी आहे। पर तव्हांखे कोविड-19 जा ॾींहं जेके घरनि में आहिनि उहे तव्हांखे तालीम सां लॻापियल ॾींहं हुजणु घुरिजनि ऐं पंहिंजे इंटरनेट जे ज़रिए पंहिंजी पढ़ाई खे जारी ऐं सारी रखंदा अचो त जीअं तव्हां तालीमी मयार खे बुलंद करे सघो। सो इन हवाले से अॼु असां तव्हांखे टॉपिक सम्झाईंदासीं रोमन अददनि के बारे में पंहिंजी सोनी सिंधी ॿोलीअ में। इन खां पहिरियां चवंदुमि त भई तव्हां सभ खां पहिरियां वधीक बि जेकॾहिं वीडियोस वठणु चाहींदव त असांजो चैनल आहे मोटिवेशनल स्किल्स बाय सोनी शरीर खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक एंड शेयर यू मस्ट प्लीज़। सो हाणे असां अचूं था पंहिंजे अददनि रोमन न्यूमरल्स ते। जेके रोमन अदद आहिनि बेसिकली उहे रोम खां आया ऐं क़दीम हिकिड़ो तारीख़ी अदद आहिनि ऐं रोम खां वठी करे इहे हलंदा था अचनि पिया। त बेसिक जेको पंहिंजो आहे देयर आर 7 बेसिक जेके सिंबल्स आहिनि उहे रोमन अददनि जा तव्हांजे साम्हूं असां हिते रखिया आहिनि जंहिंमें जेको आहे सो आई आहे वी आहे एक्स एल सी डी एम आहे। रोमन अददनि में जेको बुनियादी तरह सां इंग्लिश अल्फ़ाबेट आहे उहा इस्तेमालु थींदी आहे ऐं असां उन ई इंग्लिश अल्फ़ाबेट खे खणी करे अददनि खे सम्झण हिते असां पंहिंजो सम्झंदासीं। ते आय आहे जेको बेसिक जेके 7 क़िस्म आहिनि असां उन्हनि खे पहिरियां वाज़िदा कयूं त आय जो मक़सदु छा आहे। रोमन अददनि में आय माना 1, वी जो मतिलबु छा आहे वी माना 5, एक्स जो मतिलबु छा आहे एक्स माना 10, एल जो मतिलबु छा आहे एल माना हिते 50 आहे, सी जो मतिलबु छा आहे सी माना 100 आहे, डी माना हिते 500 आहे ऐं उन खां अलावा एम छा खे ज़ाहिर करे उहा 1000 खे ज़ाहिर करे। अच्छा हाणे जेको असां अॻिते सिखंदासीं रोमन अदद आम तौर ते 100 ताईं पढ़ाया वञनि था या 1000 ताईं 5000 ताईं, पर हिते असां तव्हांजे साम्हूं रोमन अदद लखनि 10 लखनि ताईं भई सिखंदासीं ऐं जेके तमामु सवले तरीक़े सां सिखंदासीं। अच्छा रोमन अददनि में कुझु अहिड़ा अखर बि हूंदा आहिनि जेके साॻिया अखर फ़क़ति 3 चकर इस्तेमालु असां करे सघूं था उन्हनि शयुनि जे बारे में बि असां वाज़ी कंदा हूंदासीं। हाणे हिते हिक खां बाद में जीअं चवे थो त भई जेको आहे सो आय माना 1 आहे, डबल आय असां कंदासीं 2, ट्रिपल आय असां कंदासीं 3। हाणे ही जेके उहे अखर आहिनि जेके आय जा 3 दफ़ा सेम असां लिखी सघूं था उनखे असां अलॻि पंहिंजो चइनि अददनि में असां आय खे माना 4 दफ़ा नाहियूं लिखी सघंदा। सो उन खां बाद में जॾहिं असां 4 लिखंदासीं त इन जे खाॿे पासे खां असां यानी कि 5 जेके 5 आहिनि पंहिंजो रोमन अदद में असां जेके हिक जहिड़ा अदद हूंदा जीअं आय आहे त उहो 3 दफ़ा लिखी सघंदासीं यानी कि 3 दफ़ा असां साॻियो ई जेको लेटर आहे उहो लिखंदासीं। उन खां बाद में आय वी 4 आहे ऐं जेको वी पंहिंजो 5 आहे ऐं जेको इन में वरी वी आय कंदासीं 6, वी डबल आय कंदासीं 7 ऐं वी ट्रिपल आय कंदासीं 8, आय एक्स कंदासीं 9 एंड एक्स कंदासीं 10। अच्छा हिते हिकिड़ी शइ खे असां ज़हन में रखंदासीं त जेको रोमन अददनि में जोड़ बि थींदो आहे त कट बि थींदी आहे। इन जे खाॿे पासे खां कोई बि अदद तव्हां रखंदव रोमन जे लाइ कोई बि अदद तव्हां खाॿे पासे में रखंदव त उहो उनजो माइनस में ईंदो ऐं पोइ तव्हां सम्झंदव त इन में घणा कट थिया आहिनि ऐं जेको आहे सो हाणे असांखे छा जवाबु आहे। मिसाल जे तौर जीअं तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे जेको आहे सो वी तव्हांखे ख़बर आहे त भई वी 5 आहे पर इन जे जेको आहे सो खाॿे पासे खां जॾहिं तव्हां आय था ॾियो त इहो 4 थो थी वञे त माना इट मीन्स तव्हां जेको आहे सो आय माइनस तव्हां जेको वी लिखियो त माना इन में तव्हांखे आय वी को जॾहिं तव्हां प्लस करे छॾियो त माना हिकिड़ो 4 थी वियो। त माना इन जे खाॿे पासे खां ईअं सम्झो त असां इहो जेको हिकु अदद आहे 5 खां घटि था कयूं जो असांजो अदद न्यू 4 मिले थो। या वरी जेके 5 आहिनि इन 5 सां असां जेको प्लस जेकॾहिं आय अॻियां साॼे पासे खां कंदासीं त इहो वी आहे यानी कि 6 थिए थो। 7 बि बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां ईअं सम्झो त असां प्लस थियनि था पिया डबल आय असांजे मां प्लस कईसीं त वी डबल आय थी वियो त माना इहो 7 थी वियो। अहिड़े तरीक़े सां वी प्लस में असां ट्रिपल आय कयोसीं यानी कि 3 अदद असां प्लस कयोसीं त माना इहो वी ट्रिपल आय असांजो 8 थी वियो। सो हाणे सम्झो इन ॻाल्हि खे आहे त असांखे अदद रोमन जेको आहे आय खां वठी एक्स ताईं 10 असांखे लिखणु आया। उन खां बाद में जॾहिं असां इनखे अॻिते वधंदासीं 11 कंदासीं त इन ई 10 में असां जॾहिं आय मिलाईंदासीं जेके पहिरियां असांजा अदद लिखियलु आहिनि यानी कि ही पहिरियां आय आहे त इहो 11 थींदो पर इन्हनि ई 10 में अगरि जेकॾहिं असां ही डबल आय मिलाईंदासीं त इहो असांजो 12 थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां 19 अददनि ताईं यानी कि एक्स सां यानी कि 10 सां 9 अदद मिलाईंदासीं त इहो थी वेंदो पंहिंजो असांजो
19 अदद हाणे हे 19 थी वियो। उन खां बाद में असांखे लिखणु अचे भई जेको आहे सो पंहिंजो असांखे 20 लिखणु अचे, असांखे 30 लिखणु अचे, असांखे 40 लिखणु अचे, असांखे 50, असांखे अहिड़े तरीक़े सां त पोइ वरी असां उन्हनि अददनि में फ़क़ति रुॻो असां आई खां वठी आई एक्स ताईं जेके अदद आहिनि सिर्फ़ु मिलाईंदासीं त असांजो मुकमिल हिकिड़ो अदद लिखण जो मेथड असांखे मिलंदो जेको सिंपल वे में आहे। हाणे जीअं फर्स्ट कयो हिते तव्हांखे ख़बर आहे त भई जेको आहे सो बेसिकल जेके असांजा अदद आहिनि उहे आहिनि 7 जेके आई बी एक्स एफ सी डी एम आहिनि। हाणे उन जा जेके विच वारा अदद आहिनि उन्हनि खे असां कीअं इस्तेमालु कंदासीं, अचो त असां उन्हनि खे इस्तेमालु करणु सम्झूं। हाणे तव्हांखे लिखणु अचे थो भई एक्स इट मीन्स इहो 10 आहे, डबल एक्स तव्हांजो 20 थी वियो। मां तव्हांखे ॿुधायो आहे त 3 दफ़ा साॻी अदद लिखी सघूं था, जीअं असां एक्स 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 खे असां हिते 3 कंदासीं। हाणे जॾहिं 40 असांखे लिखणा आहिनि त असां 50 मां 10 कट कंदासीं। मां जीअं तव्हांखे ॿुधायो त रोमन अददनि में प्लस ऐं माइनस थींदो आहे, जेकॾहिं तव्हां खाॿे पासे खां कोई बि अदद लिखंदव त साॼे पासे खां लिखियलु अदद वञा माना माइनस करे तव्हां सम्झंदव त हाणे घणा बचा। त जीअं 40 जेकॾहिं लिखणो आहे त 50 असांखे ख़बर आहे त जेके असांजा ॿेरा 7 बेसिक सिंबल्स आहिनि जंहिंमें 50 बि बेसिक सिंबल्स में आहे, इन जा खाॿे पासे खां असां जेकॾहिं एक्स लिखंदासीं त माना असांखे सम्झणो आहे त हिन 50 में या एक्स कट कईसीं जंहिंजे करे असांखे हाणे माना 40 थिया। हाणे जेकॾहिं 50 लिखणो आहे त उहो सिधो सम एल असांजो 50 थी वई। 60 लिखणो आहे त इन 50 में असांखे 10 एड करणा आहिनि, 10 जोड़ करणा आहिनि रोमन में जेके 10 एक्स आहिनि, इट मीन माना इहे 60 थी विया। 70 बि जेकॾहिं असां 2 दफ़ा एक्स मिलाईंदासीं त इहो असांजो 70 थींदो। अहिड़े तरीक़े सां 50 में 3 दफ़ा एक्स मिलाईंदासीं इहो पंहिंजो असांजो 80 थी वियो। हाणे जेकॾहिं 90 लिखणो आहे असांखे त 90 सव मज़ा हिकिड़ी एक्स असां माइनस कंदासीं, यानी कि सी असांखे ख़बर आहे त 100 आहे, त मां हिकिड़ी एक्स जेको आहे असांजे इन जे खाॿे पासे खां माइनस कंदासीं इन लिखंदासीं त इहो असांजो 90 थी वेंदो। त सी जी त ख़बर आहे त इहो ऑलरेडी असांजो 100। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां 200 लिखंदासीं त डबल सी 200 थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असां ट्रिपल सी लिखंदासीं त 300 थी वेंदो। पर हाणे जेकॾहिं असांखे 400 लिखणो हुजे त असां 400 जे लाइ ॿी हिकमत अमली जोड़ींदासीं त भई असांखे ख़बर आहे त डी जेको आहे सो 500 खे ज़ाहिर थी करे, त जॾहिं असांखे 500 मां हिकिड़ो 100 पोयां कट कंदासीं त इहो असांजो 400 थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां डी जी असांखे मालूमात आहे त इहो ऑलरेडी 500 आहे। हाणे बिल्कुलु हिन में जोड़ ऐं कट जो सिलसिलो हले थो पियो। हाणे जेकॾहिं 600 लिखणो आहे त इन 500 में असां हिकिड़ी सी जेको आहे साॼे पासे खां मिलाईंदासीं इहो असांजो 600 थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां 500 में असां वरी जेका आहे 200 मिलाईंदासीं त इहो 700 थी वेंदो। अहिड़े ई 500 में असां जेकॾहिं 300 मिलाईंदासीं इहे पंहिंजा असांजा 800 थी वेंदो। हाणे जेकॾहिं असांखे 900 लिखणो हूंदो त असां 1000 मज़ा इन जे खाॿे पासे खां हिकिड़ी सी कट कंदासीं, 100 कट कंदासीं त इहो असांजो 900 थींदो ऐं हे सिधो सम असांखे एम 1000 खे ज़ाहिर करे थी। तव्हांखे त मालूम आहे त हिकु जहिड़ा अदद असां 3 दफ़ा लिखी सघूं था, जंहिंमें असांजो पंहिंजो 2 दफ़ा जेकॾहिं एम लिखंदासीं त 2000 थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां 3 दफ़ा एम असां लिखंदासीं त इहो पंहिंजो 3000 थी वेंदो। उन खां अलावा हिकिड़ी सिंपल टिप आउं तव्हांखे ॿुधाईंदो छो न हलां त उन सिंपल टिप में इहो आहे त तव्हां जेको आहे सो रोमन अददनि खे वधीक बि कीअं लिखी सघो था। उहो ईअं त हिन में हिकिड़ो बार हूंदो आहे, लीक टुकर जेके असां सॾींदा आहियूं हिनखे सॾिबो आहे BAR। बार कहिड़ो आहे भई, ही बार आहे जेको लीक टुकर आहे हिकिड़ो। हाणे लीक टुकर जो जेको मतिलबु आहे इट मीन्स इन जो मतिलबु इहो आहे त इहो लीक टुकर तव्हांखे 3 गुणनि जो इज़ाफ़ो तव्हांखे ॿुधाईंदो। माना कंहिं बि रोमन अदद जे मथां अगरि जेकॾहिं तव्हां लीक टुकर जो इस्तेमालु आणियूं था पिया त माना उहो 3 ज़ीरोस तव्हांखे एकनि खां हुनखे ॾियणियूं पवंदियूं। पोइ जॾहिं तव्हां एकादा अगरि कंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उहे अदद कहिड़ा थींदा। हाणे जीअं सपोज़ कयो असां हिते V था लिखूं, असांखे ख़बर आहे त हिते जेका V आहे उहा V असांजी 5 आहे। हाणे जॾहिं असां V खे पंहिंजो लीक टुकर जेकॾहिं असां ॾियूं था त हिकु त V बराबरि 5 जे आहे, लीक टुकर जी मतिलबु छा आहे 3 ज़ीरोस तव्हां वधाए ॾियोसि त हाणे इहे घणा थी विया 5000 थी विया। त माना असांखे 5000 ताईं मालूमात मिली वई। अगरि जेकॾहिं वरी तव्हांखे ख़बर आहे x माना 10
तव्हांखे ख़बर आहे x मां 10 आहे त जेकर x जे मथां लीक टुकर था ॾियो त लीक टुकर जे करे वरी तव्हांखे 3 गुणियूं वधीक ॿियूं ॾिनियूं त हाणे एका ॾाका 100,000 10,000 माना तव्हांखे मालूम थी वियो त x बार पढ़ण सां असांखे ख़बर पइजी वई त x जे मथां बार आहे त x बार माना इहो 10,000 आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां c आहे तव्हांजी पंहिंजी c जे मथां बि तव्हां c जी ख़बर आहे असांखे त भई c 100 आहे असां हिन जे मथां लीक टुकर ॾियोसीं त माना 3 गुणियूं असां वधायूंसीं हाणे जॾहिं असां हिन जा एका ॾाका कंदासीं त एका ॾाका 100,000 10 लख 1 लख माना असांखे हाणे रोमन अददनि में 1 लख बि लिखणु अची वियो c बार जेके असां सम्झूं था उन खां बाद में d आहे 500 आहे तव्हांखे ख़बर आहे d बराबर 500 जी आहे इन जे मथां तव्हां जॾहिं लीक टुकर ॾींदव त माना 3 गुणियुनि जो तव्हां इज़ाफ़ो कयो हाणे जॾहिं तव्हां एका ॾाका करे ॾिसंदव त एका ॾाका 100,000 10 लख माना d बार सिंपल लिखियोसीं जेको 5 लखनि जे बराबर थी वियो। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां एम आहे तव्हांखे ख़बर आहे त एम बराबर असांजी 1000 रुपए जी आहे सो एम जे मथां जेकॾहिं तव्हां बार जी निशानी ॾियो था त माना 3 गुणियुनि जो तव्हां सम्झो इज़ाफ़ो ॾेई छॾियो एम बार इट मीन्स एका ॾाका 100,000 10 लख 10 लख माना इहो 10 लखनि जे बराबर एम बार जस्ट थी वई। उन खां अलावा तव्हां हिनखे वधाए सघो था पंहिंजे कम खे जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त भई डबल सी माना जेकॾहिं असांजी हुजे यानी कि डबल सी जो मतिलबु तव्हांखे ख़बर आहे त 200 आहे त इन जे मथां जेकॾहिं तव्हां सी हिकिड़ी जे मथां बार ॾियो था सी ॿीअ जे मथां ई बार ॾियो था त माना हिकिड़ी बार जी तव्हां 3 ज़ीरोज़ ॾिनियूं ॿी बार जूं तव्हां 3 ज़ीरोज़ ॾिनियूं हाणे तव्हां ॾिसंदव अंदाज़ो लॻाईंदव त एका ॾाका जॾहिं कंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हां सी बार में केतिरी रक़म हिकिड़ी पुट कई आहे एका ॾाका 100,000 10,000 लख 10 लख करोड़ 10 करोड़ माना 20 करोड़ बि तव्हां रोमन अददनि में हाणे लिखणु सिखी वियो जेको उमूमन असांखे कोर्सनि में जस्ट रुगो 1000 ताईं लिखणु सेखारियो वेंदो आहे जस्ट 100 ताईं सेखारियो वेंदो आहे असांजा जेके प्राइमरी लेवल जा जेके शागिर्द हज़रात आहिनि उहे सुवाल कंदा आहिनि सही जेको आहे सो ॿिया अदद असां करोड़नि 10 करोड़नि में लिखी सघूं था अरबनि 10 अरबनि पर रोमन अदद छाजे करे असांखे रुगो 100 ताईं ऐं 1000 ताईं 2000 ताईं पढ़ाए करे हथ कढिया वेंदा सो मुंहिंजा प्यारा शागिर्दो मूंखे उमेदु आहे तव्हांजो लीक टुकर जे इस्तेमाल सां लखनि 10 लखनि करोड़नि में तव्हां पंहिंजे रोमन अददनि खे लिखण में मार हासिल करे वरिती हूंदी सो उमेद कजे थी त तव्हां जेको आहे सो रोमन अददनि में सुठी ॼाण हासिल कई हूंदी ऐं वंस अगेन आई रिपीट दैट मोटिवेशनल स्किल्स जेको असांजो आहे सूफ़ी शहर जेको चैनल आहे तव्हां हुनखे सब्सक्राइब कंदव त अहिड़ा खोड़ सारा ॼाण सां भरियल जेके मौज़ूआत आहिनि ऐं जेके मालूमाती वीडियोज़ आहिनि तव्हां ताईं पहुचंदा रहंदा ऐं उमेद कयूं था त हमेशह तव्हांजो साथ असां सां रहंदो मस्ट सब्सक्राइब लाइक एंड शेयर।